सदक़ल्लाहुल जब्बारुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो सभी साथी। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। भाऊ अयाद अहमद एजाद अहमद पंहिंजे वालिद मरहूम जी ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम कयो आहे। अल्लाह तबारक व तआला शल उन्हनि जे मरहूम वालिद साहब जी क़बर ते किरोड़ा रहमतूं फरमाए। जंहिंजे ईसाले सवाब में क़ुरान पाक जो प्रोग्राम बि रखियो वियो आहे। साईं सफ़ीउल्लाह ख़ैरात भी आहे। रब साईं शल ख़ैरात की भी कबूल फरमाए। जेतिरो जेके आलम कुरान पढ़नि रब शल उन कुरान पढ़ण जे सदके मरहूम जी क़बर ते किरोड़ा रहमतूं फरमाए। फ़ाइदो वॾो आहे साईं न महफ़िल में। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे फरमायो वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मोमिनीन। हे मुंहिंजा हबीब तूं नसीहत कर, नसीहत ईमान वारनि खे वॾो फ़ाइदो ॾींदी आहे। क़ुरान नसीहत आहे। अल्लाह साईं फरमायो इन्नहु इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। रब फरमायो ई मां रब जो कलाम तव्हांजे लाइ नसीहत बणिजी आयो अथव। कल्ला इन्नहा तज़किरा फमन शाअ ज़करा। कुरान सरापा नसीहत जंहिंजी दिल चाहे कुरान पढ़ंदो ॿुधंदो रहे रब नसीहत सां नवाज़े छॾींदुसि। ए मुंहिंजा माइटो कारी मोहम्मद मूसा जी भी तव्हां वटि महिनत आहे। रब शल उन बुज़ुर्ग जी महिनत क़बूल करे। ख़ैरात खे 4 चंड लगी विया। मन का नसीहत वारी ॻाल्हि को ॿुधी अमल करे ख़ैरात वरी बरकत वारी बणिजी वेंदव। मन कंहिंजो अंदर मुंझल ताज़ो बणिजी वञे क़ुरान सां। मन को बेनिमाज़ी निमाज़ी बणिजी वञे नवाज़ सां। मरहूम जो भी भलो थी वेंदो, अदे इजाज़त जो भी भलो थी वेंदो। मां ॻाल्हि जी शुरूआत हिकिड़े वाक़े खां करे रहियो आहियां। क़ुरान जूं आयतूं भी पढ़ियूं आहिनि। असां वटि दुनिया जे कंहिं दोस्त जे सॾ जी अहमियत अथव, कंहिं माइट जे सॾ जी अहमियत अथव, पुलिस वारे जे सॾ जी अहमियत अथव, मिनिस्टर MP MNA जी ॻाल्हि जी अहमियत अथव। जे उहो को हुकुम करे उन जी ॻाल्हि खे अखियुनि ते रखंदा आहियूं। घोटकी जे डॉक्टर जी ॻाल्हि जी असां वटि अहमियत अथव। अल्लाहु अकबर। जे कॾहिं असां वटि तव्हां वटि अहमियत नाहे त रब जे ॻाल्हि जी तव्हां असां वटि अहमियत कोन अथव। सोणे मदीने वारे साईं जी ॻाल्हि जी अहमियत असां वटि कोन अथव। डॉक्टर ऐं मिनिस्टर MP MNA जे चवण ते हलूं था। जंहिं मदीने जे साईं ते कलमो पढ़ियो आहे उन साईं जे चवण ते असां कोन हलूं था। ईअं आहे न साईं सफ़ीउल्लाह। डॉक्टर जो चवण दुनिया जे कंहिं भी वॾे माण्हू जो चवण एतिरो अहमियत वारो कोन अथव जेॾो अल्लाह ऐं उन जे हबीब जो चवण अहमियत वारो अथव। रब जे सॾ खे अहमियत जो कामयाब बणिजी वेंदव। ॾिसो अल्लाह जे नबीअनि वटि रब जे सॾ जी ख़ुदा जे हुकुम जी केॾी अहमियत आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं शान ॾिनो हो। सख़रना लहू रियाह
तजरी बिअम्रिही रुखाअन हैसु असाब। रब हवा के ताबे बनाए छॾियोसि गुदुव्वुहा शरुन वरवाहु आशर। महीननि में जेको सफ़र तय थिए सुबुह ऐं शाम में तय करे छॾींदो। एॾी वॾी रब ताक़त ॾिनी असीं। फरमायो रब करीम उलिमना मंतिक त्वयीर वऊतीना मिन कुल्ली शै। तो वटि ॿ टे घोटकी जा प्लाट आहिनि त कंधु मथे हूंदो अथई, कंहिंखे हथ बि सिधो न ॾींदो आहे। वड़ियो आहे भाऊ मुजीब, सची ॿुधायां भाऊ मुजीब जो वॾो किरदारु आहे, ख़ुदा ख़ुशि रखे। हाँ मुजीब जो हिकु आहे न ज़ुबैर अहमद, ज़बरदस्ती ॻोल्हाए अल्लाह दी ख़ुशि रखे, रब बरकतूं ॾेसि। हिन यार खे न विसारींदा कयो। मुंहिंजी शिकारपुर जा बि इको साउंड आहिनि, पर घोटकी में ही इको साउंड नवाब बाबा का आहे। ज़रूरु साईं कारी मोहम्मद मूसा वारे माइट रही ते धको आयो हूंदो। भाऊ सफ़ीउल्लाह अल्लाह साईं कुरान मजीद में फरमायो आ व उलिमना मंतिक त्वयीर व ऊतीना मिन कुल्ली शै। 5 रुपया सां वटकी से में आहिनि त कंहिं ग़रीब सां सलाम न कंदा आहियूं, थींदो त अञा टोकूं ठठोलूं कंदासीं। अड़े ॾिस कीअं हिते घुमंदा वतन था, अड़े कीअं दाल ऐं लस्सी सां मानी खाइनि था, अड़े ॾिस कीअं रुखी मानी था खाइनि। असां एॾा नवाब आहियूं, हर वक़्त ते असां वटि हर क़िस्म जी भाॼी आहे। अयाशी ने मस्तिन में चंद रुपयनि ते मापंदो ख़ुशी में कोन अथव। घोटकी जा मुसलमानो ए माइटो थोड़ियूं ॻाल्हियूं मुंहिंजूं गौर सां ॿुधजो। अफला यतदब्बरूनल क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छो न था रब चए थो क़ुरान में गौर कयो, तव्हांजी दिलनि खे ताला लॻी विया आहिनि छा? वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फी इख्तिलाफन कसीरा। जे कुरान के बे जो कलाम हुजे आ, अल्लाह जो कलाम न हुजे आ, त उन में हर हर आयतुनि में तव्हांखे इख्तिलाफ नज़र अचे आ। सरापा कुरान रहमत ई रहमत अथव, नसीहत ई नसीहत अथव। केॾी दौलत अथसि, केॾो अल्लाह नवाज़ियो अथसि। रब तो चेव ऊतीना मिन कुल्ली शै। हर शे रब तो चे मां ॾिनी मांसे। पोइ बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चवे थो रब्बी औज़िनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलैय। ए मुंहिंजा अल्लाह मां सुलेमान खे तौफ़ीक़ ॾे ताजो मां सुलेमान तो रब जी नेमतुनि जो शुक्र अदा कयां। एॾो अल्लाह नवाज़ो अथसि माइट, केॾो रब नवाज़ियोसि। असांजो शुक्र बुकुर विसरी वेंदो आहे, घुमंड रोब में ही हथ ई न ॾींदा। ख़ुदा जो मोबाइल में हिकिड़ो मंज़र ॾिठुमि, नालो बालो न खणंदो। हिकिड़ो वॾो माण्हू हुयो, ग़रीब, हिकिड़ो वॾी मोहब्बत में आयो, परे खां जीअं मोटरसाइकिल बीठी आहिनि उतां खां परे खां ईअं ढूंढो थींदो आयो त मूंखे मुंहिंजो वॾो हथु ॾींदो। हथु ई न ॾिनई साईं। ग़रीब सां हथु ॾियण बि गवारा न कयईं। जेके सीने लॻायल था उन्हनि जो साथ ॾियो, जेके हथ बि नथा ॾिनो उन्हनि खां परे थियो मुंहिंजा ॿाहिरो। जेके तव्हांखे हाणे ई हथ नथा ॾियनि पोइ कहिड़ा भाकुर पाईंदव? थोरो सम्झो था, शॉर्टकट मां आयूं थो वञाव धको। घोटकी जा मुसलमानो तव्हां सां माइटनि सां खुलियल कचहरी थींदी, जीअं न एसपी कॾहिं कॾहिं खुलियल कचहरी कंदो आहे। अल्लाहु अकबर। मुंहिंजा प्यारो माइटो ए मुंहिंजूं अमड़ियूं भेनरियूं, तव्हां बि गौर सां ॿुधो। असां वटि थोरो कुझु ईंदो आहे, अल्लाह विसारे छॾींदा आहियूं।
अल्लाहु अकबर। हर लम्हे में, सुबह में, शाम में, ॾींहं में, रात में रब के नाए विसारणो। अल्लाह से फरमायो भला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फअंसाहुम अनफुसहुम। रब फरमायो उन्हनि वांगुरु न थियो जिन मां रब खे विसारे छॾियो आ, मां अल्लाह भी उन्हनि खे विसारे छॾियो। रब फरमायो या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम। अल्लाह सी फरमायो इंसान तो के केड़ी शे धोखे में वेदो जो मां अकमुल हाकिमीन के विसारे छड़ियो थई। रब जी तो के याद रखूं तू भी याद रखने। फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम। तवां मूंखे याद रखंदो मां रब तवां के याद रखंदुसि। हदीस कुदसी में ईंदो आ मन ज़करनी फी नफ्सी। अल्लाह साईं तो फरमाए जेको मूंखे दिलो दिल में याद कंदो मां रब भी उनके तनाई में याद कंदुसि। मन ज़करनी फी मलइन ज़करतुहु फी मलइन खैरुन मिन मलइन। नबी सैयद फरमायो रब तो फरमाए जेको मूंखे के मजमा में याद कंदो मां रब भी फरिश्तन जे मजमा में याद कंदुसि। वरी भी हदीस कुदसी में ईंदो आ मन तक़र्रब मिन्नी शिबरा। जेको मां रब जे तरफ हिकड़ी गिराट सुरींदो तक़र्रबतु मिन्हु ज़िरा। मां अल्लाह जी रहमत उन दे हथ जेतिरो सुरींदव। मन तक़र्रब मिन्नी ज़िरा। जेको हथ जेतिरो मां रब दे सुरींदो तक़र्रबतु मिन्हु ज़िराइन। मां अल्लाह जी रहमत उन दे बिन हथन जेतिरो वेझो ईंदव। आहिस्ता आहिस्ता जेको मां रब जे दर ॾे ईंदो अतईतुहु हरवल। मां रब जी रहमत उन ॾे डोड़ींदी डोड़ींदी ईंदव। केॾो अल्लाह पंहिंजी रहमत जो वसकारो करे थो पर असां हासिल करण जे लाइ तयार न। रब जी रहमत वेझिया परे कोन अथव। फरमाए इन्न रहमतल्लाहि करीबुम मिनल मुहसिनीन। सुभान अल्लाह बटन माण्हुनि चई ॼणो एॾी मोहांगी ॻाल्हाए सा तव्हां ॻाल्हायो न त माइट साईं मोहम्मद मूसा वेठो आहे साईं ज़फ़ी लाबी चवंदा को ॻाल्हाए थी कोन थो माइट सां। नाराज़ बराज़ त न आहियो न तव्हां। अल्लाहु अकबर। रब जे वेझा चो ख़ुदा सभिनी खां वधीक वेझो अथव। ओ परे परे पंध करण वारा सॾो उनखे करण जेको सभिनी खां वधीक वेझो आहे। करीब मुजीब। अल्लाह से फरमाए दो मां वेझो भी आहियां दुआऊं क़बूल कंदड़ भी आहियां। क़ाल रब्बुकुम दूनी अस्तजिब लकुम। अल्लाह से फरमायो सजन तव्हां जो कम आ क़बूल करण मां रब जो कम आ। इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। अल्लाह से फरमायो जेके मुंहिंजी इबादत को तकब्बुर कंदा
हजरत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु मां फरमायो नबी सही जो सोट सोनो इब्न अब्बास तो फरमाए रब जी इबादत का तकब्बुर करण जो मतलब मना जेके अल्लाह को घुरण को तकब्बुर दा करिन उन्हनि खे अल्लाह सही ज़लील करे जहन्नम में दाखिल कंदो उन्हनि को घुरे तो जिनके तुझे घुरण जी खबर ही कोने कहा ओ गेरन जे दरन ते वंजण वारा एरे गेरे न तू खेरे जे दरन ते साईं साईं करण वारा अल्लाह से बियन जे ला फरमा वही तो वहुम अन दुआइम गाफिलून रब तो फरमाए उहे तुझे सदन को ही गाफिल आहिनि बेखबर आहिनि उन्हनि खे पंहिंजी लॻल आहे रब के रावी करे सुत्यान ऐश अशरत में आने किंजे लादी इसमें दो आज को दुनिया छॾे वेंदो आ कल गरी की फिल्म आए जणो पानी में बुॾंदड़ अथव बुॾंदड़ के जी मदद जी ज़रूरत अथव तीअं क़ब्र में वेंदड़ इंसान के जीअरनि जे मदद जी ज़रूरत अथव चयो न वेंदो आहे माइट कारी मोहम्मद मूसा मुया जेरनि जे वस अथव अब अॼु पंहिंजे वालिद मरहूम साईं अब्दुल रज़ाक मरहूम जी क़ब्र ते रहमतूं नाज़िल करण जे लाइ भाऊ अयाद अहमद भाऊ एजाद अहमद ॿियो बि तव्हां चओ पिया न मरहूम मोहम्मद रियान उन जे लाइ बि उन्हनि जी क़ब्रुनि खे रोशन करण जे लाइ जो क़ुर पढ़ायो अथव अल्लाहु अकबर रब शल मरहूम साईं अब्दुल रज़ाक जी क़ब्र ते किरोड़ा रहमतूं करे क़ुर सां अल्लाहु अकबर हर एक पंहिंजे उन लम्हे में परेशान थव सॾो उन के कर जेको सभिनी खां वधीक वेझो भाउ नवा मुसलमान थिया मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शागिर्दी में आया चयों साईं रब के सॾो ॾाढिया कयूं या आहिस्ते कयूं अल्लाह से फरमायो ए मुझा सुन नबी वाइदा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब अल्लाह से फरमायो ए मुझा हबीब जॾहिं तोखां मां रब जे बारे में पुछनि मां वेझो आहियां या परे आहियां सॾो आहिस्ता कयूं या ॾाढिया कयूं चवेनि त इन्नी करीब मां अल्लाह वेझो आहियां उजीब दावत दाई इज़ा दानी फलियस्तजीबू ली वलियुमिनु बी लअल्लहुम यरशुदून अल्लाह सही फरमाए दो सॾण तुझो कम आ जी सां जवाब ॾियण मां रब जो कम आ सनम सनम चवण वारो माण्हू हो केतिरो वक़्तु गुज़री जवाब न मिलियुसि भुल में समझ जो लफ्ज़ निकिरी रब लब्बैक अब्दी सां जवाब ॾिनो रब ॿुधे बि थो ख़ुदा जवाब ॾे बि थो हज़रत साईं वॾनि रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो हिकिड़ो हज़रत साईं अहमदुल्लाह आलेजी रहमतुल्लाह अलैह जो काफ़ी वक़्तु थियो दरगाह ते ख़िदमत कंदो साईं सफ़ीला ॿुधजण ॻाल्हि अजीब थी मां ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िमेदारी सां कंदुमि इंशाअल्लाह कोशिश इहा ई हूंदी बाक़ी इंसान आहे गुनाहगार आहे ख़ासि करे मां पंहिंजे मुरब्बी पंहिंजे मोहसिन साईं मीर मोहम्मद मीरक वारनि जूं ॻाल्हियूं कंदो आहियां ऐं साईं जे उन हुकुम ते अमल करण जी कोशिश कंदो आहियां साईं मूंखे ख़ुदि चयो आहे पुट वाइदो करे न या क़ुरान मो कर या नबी साईं जे फरमान मो कर पुट क़ुरान में भी मज़ो आ मदीने जे साईं जे फरमान में भी मज़ो आ पुट क़ुरान भी असर वारो आ नबी साईं जो फरमान भी असर वारो आ पुट क़ुरान भी महफूज आ नबी साईं जो फरमान भी महफूज आ
कुरान में भी शक न आहे, मुस्तफ़ा साईं जे फरमान में भी शक न आहे। अल्लाहु अकबर। मुझे सुने मुर्शिद अली साईं भी फरमायो आहे, सभिनी ईमान वारन जे मुर्शिद सोने अली साईं भी फरमायो आ, दुनिया जी शय सख्त केतरी भी हुजे मुसलसल पानी लगण सां नरम थींदव। घोटकी जे मर्द औरत जी दिल सख्त केडी भी छो न हुजे, मुर्शिद अली साईं फरमायो कुरान ॿुधण ऐं पढ़ण सां दिलियूं नरम थींदव। गाल पियो क्या रब जवाब भी ॾींदो आहे, ॿुधण वारो भी आहे। इन्नल्लाह समीउन अलीम, रब ॿुधंदड़ भी आ, ॼाणींदड़ भी आ। कादे फरमाए समीउन बसीर, ॿुधंदड़ भी आहे, ॾिसंदड़ भी आहे, जवाब भी ॾींदो अथव। हज़रत साईं वॾनि जो ख़लीफ़ो काफ़ी वक़्त दरगाह ते ख़िदमत कयईं। हिकिड़ो वॾे ख़ानदान जो माण्हू आयो, साईं वॾनि वटि बैयत थी उनजी, साईं अहमदुल्लाह आलेजी रहमतुल्लाह अलैह वटि 3 ॾींहं रहियो साईं वटि। इहा ॻाल्हि केरु बयानु कंदो? माइट कारी मोहम्मद मुसा साईं उमरदीन सोंदड़ो रहमतुल्लाह अलैह बयानु कंदो। उहो पाण भी वक़्त जो वली हुयो, वक़्त जे वलीअ जी ॻाल्हि बयानु कंदो। हज़रत साईं उमरदीन सोंदड़े रहमतुल्लाह अलैह ॿुधायो त हज़रत साईं वॾनि वटि उहो हमराह 3 ॾींहंनि जे अंदरि फैज़याब थी वियो। 3 ॾींहं गुज़रिया, साईं फरमायो पुट हाणे तोखे इजाज़त आहे, बस तूं घर वञ, तोखे जेको ॼणो हो मां अहमदुल्लाह ॾेई छॾियो मां। उहो ताईं तैयार थी वियो। अचानक उन मुरीद खे ख़बर पई, अच्छा हे कल कलो को ॾींहुं आयो, 3 ॾींहंनि में फैज़याब थी वियो, माना असां पंहिंजो वक़्तु एतिरो वक़्तु गुज़रियो आहे, असांखे साईं इजाज़त न ॾिनी आहे, माना असां बेकार वक़्तु गुज़ारियो आहे न। ईअं उनखे अजीब कावड़ आई, बोशण कुल्हे ते रखी करे हलियो, माल बाल भी चारींदो, दरगाह ते ख़िदमत भी कंदो, उतो ई हलियो। ईअं साईं खे अची के मुरीद रहियो, साईं तव्हां वारो फिलाणो मुरीद साईं अॼु त कावड़ में घर थो वञेव। चई छो पुट? चई साईं इहो जेको आयो न हमराह अलाह वारो 3 ॾींहंनि में तव्हां उनखे चओ त पुट जेको अहमदुल्लाह खे ॾियणो उहो मां ॾिनो मां, हाणे तूं हलियो वञ बस। साईं हिन चयो त साईं हिनखे 3 ॾींहंनि में फारिग कयो, असांखे उमिरि गुज़री आहे, साईं असांखे फारिग न कयो आहे, माना असां वक़्तु बेकार पे गुज़ारियो। साईं फरमाया पुट हिनखे वठी आ ॾे, वञसि तकिड़ो वञ। तकिड़ा विया हमराह ते हुनखे वठी आया, अञा रस्ते में ई वञे पियो। वठी आया साईं, साईं चयो त पुट छा ॻाल्हि आहे? त साईं जे साम्हूं ईअं चई ॾिनई, इंसान आहे जॾहिं कावड़ में ईंदो आहे त कंहिं ॻाल्हि जी ख़बर न पवंदी अथसि त मुंहिंजी केतिरी वुक़त आहे, मुंहिंजो केतिरो मर्तबो आहे, मां कहिड़े दर्जे ते फ़ाइज़ आहियां, काई सम्झ में ॻाल्हि न ईंदी अथसि। तॾहिं रब फरमायो आहे अल्लज़ीन युनफ़िक़ून फ़िस्सराई वज़्ज़राई, रब फरमायो जेके खुशियों में तंगदुस्ती में माल ख़र्च कंदा आहिनि, वल काज़िमीन अल ग़ैज़, ऐं कावड़ के भी खाई छड़ींदा आहिनि। ब्लड प्रेशर हुजे न, वज़ीफ़ो ॾिनी वञाव थो, इहा आयत सुबुह शाम 21 दफ़ा पढ़ो, ब्लड प्रेशर इंशाअल्लाह नॉर्मल थी वेंदो आहे। वल्लाफ़ीन अनिन नासी वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, माण्हुनि खे माफ़ भी करे छॾींदा आहिनि, इन्हनि नेकी करण वारनि खे अल्लाह मोहब्बत कंदो अथव। अल्लाहु अकबर। उनखे कावड़ अची वई, ख़बर न पई पएसि त मां किथे पहुतो आहियां। साईं खे चई साईं ओ 3 ॾींहंनि में फारिग थी वियो, असांखे एतिरो वक़्तु गुज़रियो आहे दरगाह ते, असां फारिग न थियाऊं, माना असां अहिड़ो कुझु हासिल न कयो आहे न साईं। साईं चयो त पुट कुझु सम्झ मो कम वठ, तूं उन को घणो हासिल कयो आहे। त वो कावड़ में वो ॻाल्हि सम्झ में न पई अचे, बस ॻाल्हायो
इंसान आ चए थई मां छा हासिल कयो आ चए पुट तू घणो कुछ हासिल कयो आ चए थई मां कुछ ना चए घणो हासिल कयो थी सोच मो समझ मो कम वठ चए थई मां छा हासिल कयो आ चए हाणे मां सवाल कयां थो जवाब दी जई सही सही हजरत सई अहमदुल्लाह जा मुरीद इन नज ते पोता इन मंजिल ते पोता त अंदाजो लगाइजो अहमदुल्लाह साईं केड़े वडे दर्जे वारो हो हजरत सई जन फरमाए सो पुत्र जने सजदे में वींदो आ चवंदो आ सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला हू कावड़ में ओ काई गाल याद न पई अचे से साईं फरमाइस पुत्र सच्ची कर जॾहिं ये लफ्ज़ चवंदो आ को जवाब ॿुधण में ईंदो थी कन को न ईंदो थई सच्ची ॿुधाए बस साईं जा ये लफ्ज़ चवण आ ते हमरा के गाल याद अची वई कावड़ किरी पई बिल्कुल जीरो ते कावड़ अची बीठी अखिन मो गोड़ा साईं को माफी वठे पियो रोए पियो ज़ारो गद्दार चए साईं माफी जो चए पुत्र माफी ॾिनी मां गाल खोली थी त ॿुधाए छॾे को जवाब ॿुधंदो आ कन को न ॿुधंदो आ चए बस माफ कयो चए साईं बस मूंखे घणो कुछ मिलियो आ बस मां सोचे समझ मो कम न वरतो तॾहिं साईं मुंहिंजो ज़हन हेॾे न वयो साईं मूंखे घणो कुछ मिलियो आ अहमदुल्लाह खां मूंखे माफ़ करे छॾियो अल्लाहु अकबर साईं को माफ़ी त वरितई साईं फरमायो पुट गाल लिखियल हुई त लिखण ॾे सां पर खुली आ त हाणे खोले छॾेसि को जवाब ॿुधंदो आ कन कोन ॿुधंदो आ साईं जन के खुलेआम जवाब ॾिनई चए आओ साईं जवाब मिलंदो आ जेतिरा दफ़ा चवंदो आ सुभान रब्बियल आला ओतिरा दफ़ा जवाब ईंदो आ लब्बैक अब्दी लब्बैक अब्दी जी मुंहिंजा बना मां रब तुझे ला हाज़िरा जी मुंहिंजा बना मां रब तुझे ला हाज़िरा एड़ो जवाब सही मिलंदो आ एड़ी मंजिल ते मना रब ॿुधे बि अथो दुआऊं क़बूल भी करे थो अल्लाहु अकबर रब ॿुधण वारो भी अथव मदद करण वारो भी अथव ओ परे परे पंध करे वञण वारा जेको सभिनी खां वधीक वेझो आ उन खां घुरण केर वेझो आ सब चो रब सभिनी खां वेझो आ उदू रब्बकुम तदर्रुअन व खुफिया अल्लाह साईं को आजिज़ी सां घुरो ऐं दिलो दिल भी घुरो रब ॿुधण वारो आ फरमाए इन्नहु यालमु सिर्र व अख़फ़ा अल्लाह साईं मख्फी के भी जाने थो अल्लाह साईं दिलनि जे राज़नि के भी जाने थो इन्नल्लाह अलीमुन बिज़ाति सुदूर सीनन जे राज़नि के भी जाणींदो थव व रब्बुका यालमु मा तुकिल्लु सुदूरुहुम व मा युलिनून जेका गाल ज़ाहिर कंदो आ खुदा उनके भी जाणींदो आ जेका लिकाईंदो आ खुदा उनके भी जाणींदो आ यालमु ख़ाइनतल आयुन अल्लाह साईं फरमायो जेका कंहिंजे लाइ अखियुनि में ख़यानत रखंदो आ मां रब उनके भी जाणींदो आ कंहिंजे लाइ अखियुनि में भी को दुश्मनी रखंदो थव ॿियो को समझे न समझे रब चए थो मां समझाए थो अल्लाहु अकबर जंहिंजे आॾो का ॻाल्हि मख्फी नहीं ओ मुंहिंजा भाउ पोइ उन रब खे छो न सॾींदो आहियां ॿिए खे सॾण वारा ॿिया परे अथई रब सभिनी को वधीक वेझो आहे
अल्लाह से केतरो वेझो रब तो फरमाए वनहनु अक़रबु इलैहि मिन